तव्हां छा सम्झो पिया त ज़बरदस्ती सूबे ते सिंध सूबे ते ही तमाम फ़ैसिला मढ़िया वञनि पिया या उन जे नतीजे में जेका रेजिस्टेंस अचे पई सिंध जो अवाम हुजे या पाण पीपल्स पार्टी ऐं अॼु जेको सेनेट में थियो पए जेके सवाल शेरी रहमान साहिबा उथारिया त सीसीआई जी मीटिंग आख़िर छो कॉल न कई वञे पई त छा सम्झो पिया छा रिज़ल्ट निकिरण वञे पियो? ॾिसो लैला 1998 में जॾहिं 28 मई ते नवाज़ शरीफ़ साहब एटमी धमाका कया उन खां पोइ कुझु ॾींहं पोइ नवाज़ शरीफ़ साहब सम्झो पियो त कालाबाग डैम बि ठाहे सघां थो पियो ऐं उन्हनि ऐलान कयो अची टीवी ते वेही उन्हनि चयो त एटमी धमाकनि खां पोइ हिकिड़ो ॿियो धमाको करण पियो वञा ऐं कालाबाग डैम जे ॾांहुं वञो सॼी दुनिया ॾिठो त हिकिड़े पासे कमू शहीद ते मोहतरमा बेनज़ीर भुट्टो ऐं बशीर ख़ान कुरैशी गॾु वेठा ऐं ॿिए पासे वली ख़ान अटक ते धरनाणी वेही ही कालाबाग खां वधीक संगीन मामलो कालाबाग ते हिकिड़ो डैम हुयो जंहिंमें पाणी रोके सघिजे पियो दरिया जो ही दरिया खे डाइवर्ट करण जो मसइलो ही तहज़ीब जो मसइलो आहे तमदुन जो मसइलो आहे जीअं मोहसिन साहब ॻाल्हि कई ही जियापे जो मसइलो सो हाणे हिन में जेका शइ पंहिंजो ठही सघे थी नथी ठही सघे उन खां हटी करे जेका ॻाल्हि कयां थो उहा इहा आहे त डिमांड छा आहे अॼु शेरी रहमान छा डिमांड कई आहे पीपल्स पार्टी छा थी डिमांड करे सिंध छा थी डिमांड बाबा अंग घर रखो साम्हूं जेकॾहिं मुसद्दिक मलिक जी या इरफान सिद्दीकी साहब जी ॻाल्हि मुसद्दिक मलिक के हवाले सां टेक्निकल माण्हू आहिनि उहे ॻाल्हि शायदि करे सघनि था पिया इरफान सिद्दीकी साहब शाइर अदीब दानिश्वर क़ाबिल एहतराम उस्ताद आहिनि उन्हनि खे पाणी जे मामलनि जी कहिड़ी ख़बर उन्हनि खे खां जवाब ॾिनो उन्होंने चयो हम अपने हिस्से का पानी लेंगे आप किसे का नहीं लेंगे भाई पानी आहे केतिरो पहिरीं पाणी वाला कैनाल्स ठाहियूं असां जी न हा एग्जैक्टली पहिरीं ॻाल्हि इहा आहे त जेकर असां मञो तव्हां पंहिंजे पाणी पंहिंजे हिसे मां ठाहियूं चोरी छो ख़ामोशी छो तव्हां इहो मामलो सीसीआई में आइन जे ते अमल कंदे छो नथा खणी अचो मुराद अली शाह साहब वेहनि सिंध जा एक्सपर्ट वेहनि तव्हां वेहो गॾु वेही फिगर रखो न पंहिंजे साम्हूं टेबल ते बाबा हेतिरो पाणी हिन वक़्तु आहे हेतिरो पाणी अॻिते हली असां वटि दस्तियाबु थींदो हेतिरा असां डैम प्लान कया आहिनि हेतिरे अरसे में ठहंदा उन खां पोइ असां वटि एतिरो पाणी हूंदो असां उहो पाणी खणंदासीं ॻाल्हि सम्झ में अचे तव्हां चोरी जॾहिं कयो ख़ामोशी सां जॾहिं कयो त जॾहिं इन जाइज़ डिमांड खे आइनी डिमांड खे तव्हां रद्द कयो था ऐं उहो बि सेनेट में बि रद्द कयो था असां छो तव्हांजे सां गॾु वेहूं असां पंहिंजो पाणी खणंदासीं पहिरीं ॻाल्हि इहा आहे त को बि सूबो जेका मोहसिन साहब ॻाल्हि कई आहे हुनखे रिपीट थो कयां को बि सूबो यकतरफ़ा यूनिलेटरली कंहिं बि दरिया ते को मनसूबो नथो ठाहे सघे असां सिंध जेकॾहिं 7 बैराज जो हुयो न प्लान हुयो 7 बैराज विच में सखर ऐं पंहिंजो कोठड़ी बैराज जे विच में हिकिड़ो 7 बैराज जो प्रोजेक्ट हुयो न थियो उहो जेकर असां ठाहींदासीं असां लोअर राइपेरियन आहियूं उन खां पोइ असांखे समुंड में पाणी जेको वञिणो आहे तो जेको पाणी हूंदो उहो असांजो पंहिंजो पाणी जेकॾहिं असांखे 7 ते बैराज ठाहिणो आहे या कोठड़ी खां हेठि बैराज ठाहिणो आहे सजावल वटि तॾहिं बि असां उहो सीसीआई में खणी वञण जा पाबंद आहियूं त बाबा हीअ असां मनसूबो ठाहियूं था छाकाणि त रुगो मनसूबो इहो न आहे त पाणी आहे या न आहे मसइलो इहो आहे त जेकॾहिं तव्हां 400-500 अरब रुपया के मनसूबे ते लॻायो था त उहो मनसूबो जेको आहे ओतिरी उहो उपत ॾींदो तव्हां वटि पाणी एतिरो आहे जो तव्हां एॾो मनसूबो ठाहियो सो मज़ाक वेठा कनि हिननि खे या त आइन जी ख़बर कोन्हे। इमदाद साहब जेके अॼु जवाब आया आहिनि नून लीग पारां उन्हनि खां बाद में तव्हांखे लॻे पियो त हू पीपल्स पार्टी खे कॉन्फिडेंस में वठण जे बदिरां कुझु ॿिया ई जवाब उनजे उलट ई अचनि पिया त हिन मां छा लॻे थो पोइ ते हटी सघनि था हिन मसइले लैला पोइ आउं सदाई हिकिड़ी राय जो रहियो आहियां जॾहिं खां कैनालनि जो इशू जेको आहे गरम थियो आहे त असल ख़तरो पोइ जेको आहे न उहो मुस्लिम लीग नून जी हुकूमत खे बिलावल हाउस आहे ज़रदारी हाउस पोइ पीपल्स पार्टी बिलावल भुट्टो ज़रदारी कंहिं बि वक़्तु ऐलान कंदो त हुकूमत जी सपोर्ट वापसि था वठो उहो सिस्टम खे हलणु कोन ॾींदा ॾिसो हिकिड़ी ॻाल्हि ऐं उन में हिकिड़ो त पंहिंजी ज़ाहिर सूबे जी जितां उन्हनि खे मैंडेट मिलियल आहे उन्हनि जो तहफ़ुज़ करणु बिलावल भुट्टो ज़रदारी साहब मुराद अली शाह साहब ज़रदारी साहब जो फ़र्ज़ु आहे उन्हनि जी ड्यूटी आहे पर हिकिड़ी ॿी शइ त टेक्निकली ॻाल्हि पियो कयां त जेका सिंध में हिकिड़ी तहरीक उथे पई उन तहरीक जो जेकॾहिं पीपल्स पार्टी साथ न ॾींदी त पोइ पीपल्स पार्टी जेका आहे उहा इन पोज़ीशन में न हूंदी त उहा सिंध में सियासत करे सघे सो पीपल्स पार्टी लाइ हिकिड़ो पंहिंजो फ़र्ज़ु ऐं ॿियो पंहिंजो सियासी हिकिड़ो पंहिंजो जियापो जेको आहे जीअं असां चवंदा आहिनि सिंध जो जियापो पीपल्स पार्टी जो जियापो इन में सो खोड़ माण्हू जेके आहिनि खोड़ प्रोजेक्ट खई वठनि पिया बिलावल भुट्टो जे अगेंस्ट जेकॾहिं हीअ तहरीक उथे थी त पोइ बिलावल भुट्टो जे अगेंस्ट फलाणो प्रोजेक्ट जेको आहे अची वञे खोड़ माण्हू उहा हाणे खुली ॻाल्हि नथी करे सघिजे पई पर इहो पीपल्स पार्टी जेका आहे उहा जेकॾहिं ही मुस्लिम लीग नून इन ॻाल्हि खे मश्करी सम्झे थी त मश्करी कोन्हे
या मुस्लिम लीग रूल समझे थी त असां पीपल्स पार्टी खे No, no, it's टारे something very असां serious. फोन कराए पीपल्स पार्टी ते दबाव विझंदासीं त हिन मामले में पीपल्स पार्टी को दबाव क़बूल कोन कंदी। सही इहो मां लिखी ओके छॾियो। ओके छाकाणि त पीपल्स पार्टी जी पंहिंजी ज़िंदगी मौत जो मसलो आहे, सिंध जी ज़िंदगी मौत जो मसलो ऐं पीपल्स पार्टी जी पंहिंजी ज़िंदगी मौत जो, मौसी पीपल्स साहब पार्टी जी पंहिंजी सही सियासत जो मसलो।